बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। शामारो लॻ आराड़ो भुरगड़ी यूसी में असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ नबन भुरगड़ी में। जेको अॼु खां 8 ॾींहं पहिरियां जेको सो हिक ॿिए ते बिरादरी जा माण्हुनि कमेंट ॾियण खां जेको सो उन्हनि जो हिकिड़ो झगड़ो थी पियो बिरादरी जो, जंहिं ते जेको हीउ छोकिरो आहे जंहिं कमेंट ॾिनो सुठे नमूने सां ऐं उन ते उन्हनि कमेंट ॾिनो न उन ग़लति कमेंट जो जेको हिन ते हमिलो कयो, जंहिंजा कपिड़ा बि फाड़े छॾिया आहिनि। ॾिसो तव्हांजे साम्हूं कपिड़ा बि फाड़े विया आहिनि, हमिलो पियो करणु। वधीक ज़बानी हिन खां पुछूं था, अरे तव्हांखे कमेंट कीअं ॾिनो? दाऊद भुरगड़ी। छा चयो हुन? हुन चयो इहो त छोकिरो ॿियो मुंहिंजो न भाउ सौट मतिलबु उनखे कमेंट ॾिनो, पोइ मूं उनजे तरफ़ां कमेंट ॾिनो। अच्छा, पोइ उहो माना तोसां विढ़ आया? जी हा, हुन गार गंद कई आहियां, पोइ उहो हला करे मूं त विढ़ आया। जी हा, बेगुनाह जो अहिड़ो कमेंट बि कोन हो न? जी न, बिल्कुलु को बि गार गंद न हुई। अॼु उन्हनि बिरादरी जे माण्हुनि जेको सो उन्हनि मुज़ाहिरो बि कयो आहे। वधीक ज़बानी जेको सो मौलवी साहिब खां पुछूं था त साईं मौलवी साहिब तव्हांजो छा मसइलो आहे? हिननि जो जेको अॼु जेको प्रोग्राम जेको तव्हां मुज़ाहिरो कयो आहे जी नबन कॉलोनी में, इहो हिन जो मसइलो छा आहे? मसइलो असांजो हीअ आहे त असां जेको हीउ मुज़ाहिरो कयो आहे इन जे लाइ त हिननि जेको कमेंट्स ते थोरी ॻाल्हि हुजण जे करे जेको आहे सो इन असांखे तमामु तंग कयो आहे, ज़लील कयूं, तमामु जेको सो ज़लील कयूं ऐं असांजे ख़िलाफ़ु FIR दर्ज करायूं, जंहिंजे लाइ राज्य जा चङा माण्हू मथां सभु विया इन वटि त भाई थोरो मसइलो आहे, इनखे हल करे वठंदासीं। पर हिन कंहिंजी बि कोन ॿुधी। मुंहिंजा 2 पुट, हिकिड़ो भाउ ऐं 2 भाइटनि ते हिन FIR जेका असां दर्ज कराए छॾी। त असां खां ॾींहुं ॾिठे जो फुर ते कयूं, उन फुर जे लाइ जेको आहे सो मूं तव्हांखे इहो सॼी जेका जाइ वारदात आहे उहा ॾेखारी आहे। उन जाइ वारदात ते तव्हां पाण ई अंदाज़ो लॻाए सघो था त हाणे हिन जॻह ते ॾींहं जो 9 बजे फुर थी सघे थी। उन जे लाइ असां इंसाफ़ कयो वञे ऐं जेको आहे सो जज साहिबान ऐं ॿिया आला अमलदार जेके आहिनि उन ताईं असांजी हीअ दांह रसे त असां सां तमामु ज़ुल्म थियो आहे, नाहक थियो आहे ऐं असांजी रस्ता रोक आहे, असांखे केॾांहुं बि निकिरण जी घटी ही नथा ॾियनि। ख़ासि करे जेको मोहम्मद सिद्दीक़ भुरगड़ी, हाजी माणक भुरगड़ी ऐं ग़ुलाम मुर्तज़ा भुरगड़ी, शाह मोहम्मद भुरगड़ी ऐं जेको दुकान ते असांजा ॿार वञनि था उन जे पुठियां ही कुआरियूं खणी लॻनि था ऐं मोटरसाइकिल लाहिनि था, तव्हांजो उन खे दुकान ताईं उहो भॼी वरी ॿिया माण्हू वापसि वठी हिते असां वटि उन खे छॾे था वञनि ऐं असांजी जेका असां सां इंसाफ़ थिए ऐं अदालत कई वञे असांजी ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। अच्छा, इन जे विच में तव्हांजा यूसी जा चेयरमैन जेको सो वॾेरो अला बचा भुरगड़ी साहिबु ऐं अब्दुल रहमान भुरगड़ी साहिबु या मुंहिंजे भुरगड़ी बिरादरी जा चङा मुड़ुस पिया आहिनि, छा तव्हां इन्हनि खे कुझु न चयो? असां बिल्कुलु उन खे एटे टाइम ते फ़ोन करे उन खे इतलाह असां ॾिनो होसीं त भई असां जेको आहे सो हीअ 2 भाउ पाण में थोरी ॻाल्हि तां झटकी पिया आहियूं, इन जे लाइ तव्हां जेको अचो हुन फ़ोन वग़ैरह हिन खे कया, पर हुन जी ॻाल्हि हिन कंहिं बि क़िस्म जी कान रखी। ऐं ॿिया जेके हुआ साईं अली अकबर शाह उर्फ़ अबू शाह ऐं राणो ख़ान बंगलाणी ऐं हैदर ख़ान वारनि सभिनी खे असां जेको सो दाऊं ॾिनियूं ऐं उन खे चयोसीं कि मसइलो हल करियो, पर उन जो मसइले हल कराइण जे बजाए असां ते उन FIR दर्ज कराए छॾी। अच्छा, उन खां पोइ जेको हुन दरख़्वास्त FIR जेका दर्ज कराई सामार थाणे ते, चवनि था त शनाख़्ती कार्ड में फ़ोटो हिकिड़ो नालो ॿियो? हा बिल्कुलु, उहो मुंहिंजो छोकिरो उनजो नालो NIC में अलाए ॾिठो आहे जेको नाज़रा कराए सघनि था ऐं उनखे दिलू नाले सां उते जेको आहे सो ज़ाहिर कयूं ऐं उन मंझि उनजो नालो अलाए ॾिठो आहे ऐं NIC जेको ठहियलु आहे उनजो अलाए ॾिठे सां नाले सां आहे। उहा क़ाबिल क़बूल न वई? क़ाबिल क़बूल फ़िलहाल त करे छॾी आहे पुलिस जेको आहे। अच्छा, हा फ़िलहाल क़ाबिल क़बूल थी वई आहे। बाक़ी जेको हाणे आहे सो असांजो इहो ई अर्ज़ु आहे बाला ऑफिसरनि खे त जेको आहे सो हिन खे कूड़ी सम्झी वञे ऐं बिल्कुलु आहे बि कूड़, को बि हुन में शक या तिफ़ात कोन्हे, भले राज्य माण्हुनि खां पुछा कई वञे। अच्छा, जे इन जे माना करे त जो अॼु जेको प्रोग्राम या कल कोर्ट में जेको थियो इहो उनजो मामिलो छा हो? कोर्ट मंझि असां जेको सो ज़मानत कराईसूं, ज़मानत कराई आहे त भई असांखे शख़्सी ज़मानत मिली वई आहे ऐं जेको 6 तारीख़ ते असांजी तारीख़ रखियलु आहे उन में असांजी ज़मानत मंज़ूर थी ऐं पाण 4 ॾींहं अंदरि हुअसि, हिन मूंखे अंदरि बंदि कराए छॾियो। अच्छा, 4 ॾींहं जेको आहे सो ऐं बिना FIR जे थाणे ते वेठो हुउसि जो ऐं हिन जो दबाव हो त टार्चर कयो वञे ऐं हिन खे जेको आहे सो लाकअप कयो वञे, पर मूं ते FIR कोन हुई। पोइ पुलिस जो असीं हिन खे FIR जेको आहे सो ईअं बिला जवाज़ असीं नथा करे सघूं। नाज़रीन, तव्हां ॾिसो त हिननि जेको सो ॻोठ में धरणो आयो आहे ऐं जेके चवनि था त फुर कई आहे उहा जॻह तव्हांखे ऐं कामिरा जी अखि में ॾेखारियां थो। हीउ साम्हूं ॻोठ आहे, इहो साम्हूं ॾिसो स्कूल आहे, 4 तरफ़ हिन जे साम्हूं ॻोठ आहिनि ऐं इहा स्कूल बि आहे, इहा उताक बि आहे ऐं हीअ आराड़े जो रोड बि आहे, हीअ साम्हूं घर आहिनि।
हाणे तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त असांजा बाला ऑफिसर त 9 बजे ॾींहं जो फुरकी थी सघे थी। छा हिते फुर में सभु अॻे जे वारदातनि इनमें थियूं हुयूं या उन में के माण्हू जवाबदार त हमारे खे ख़बर हूंदी जे आला अमलदारनि खे त माना जेके ॾोहारी जेके क़िस्म जा माण्हू जेको हिते मौजूदु आहिनि उहा उन्हनि खे ख़बर हूंदी त हीअ जॾहिं ॾोहारी बि कोन्हे को ॻाल्हियूं बि कोन्हे को उन्हनि सां अची हमलो कयो आहे इन्हनि इलाइक़नि 2021 में जेको आहे असांजो हिन माण्हू बि मारियो हो। अच्छा हा बिरादरी जे माण्हुनि उहो असांजो फ़ैसिलो